सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तेजे करे अज जो डी हकीकत में कॉन्शियस भी कंदो आहे तो पंहिंजे कर्मनि खे हाणे सां बणाए वठो न अॻिते कर्म जो लेखो छाकाणि सुभाणे वरी कृष्ण जन्म जन्माष्टमी और भगवान कृष्ण हमेशा कर्म जो अवतार लिखियो वेंदा भई जहिड़ा कर्म कंदे तहिड़ा पाईंदे बस जेको अच सदा यानी हकीकत में पंहिंजे कुकर्मनि खां बचण जो ॾींहुं आहे कॉन्शियस थियण जो ॾींहुं आहे भई पंहिंजो पाण खे बाद जेकॾहिं ग़लती थी हाणे ठाहे वञो न ठाहियोसीं त वरी कर्मनि जो चक्कर साम्हूं ई खड़ो आहे। ऐं ही जीवन ही ज़िंदगी हकीकत में बणाइण जो मौक़ो आहे ही ज़िंदगी ठाहिण जो मौक़ो आहे। इन करे असां चवंदा आहियूं थदड़ी ते करे करे किथे किथे वो पते रांदि बि कंदा आहिनि ये अॻियां हलंदी थदड़ी में हाणे पतो न आहे अॻे त हूंदी जॻह छाकाणि त हिकु दफ़ो असां ॼाण न हूंदी हिकिड़ो प्रोग्राम हले पियो फंक्शन हले पियो पने में पोइ सवाल जवाब हलनि पिया ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि हुई चङी ॻाल्हि कोन्हे मक़सदु ते हली और जेको सवाल जवाब करे पियो उनखां पोइ हिकिड़ो पुछे जेको थदड़ी छो मल्हाईंदा आहियूं त जेको छोकिरे जवाबु ॾिनो चाहे जुआ खेलण जे करे जेको जवाबु ॾिनो चङो कोन हो पर मक़सदु अणॼाणाई नादानी एतिरी हुई जो जवाबु इहो आयो पर जेको पते रांदि थोरी हलंदी बि हुई उनजो मक़सदु जुआ न हूंदो कंहिं बि चीज़ खे जॾहिं आज़ादु त पोइ उहो गंद कंदी आहे जीअं चइबो आहे न एक्सेस ऑफ एवरीथिंग इज़ बैड हर चीज़ जी घणाई बुरी थींदी आहे। पते रांदि जेका इन सां गॾु हलंदी हकीकत में उनजो मक़सदु जुआ कोन हो इन जे पोइ त राज़िक इहो हूंदो त इंसान जॾहिं बि कोई बि गेम कंदो आहे कोई बि रांदि कंदो आहे जॾहिं बि इंसान रांदि कंदो आहे त उनजी चाहत हूंदी आहे त मां जीता मां खटिया हारणु कोई बि न चाहींदो आहे बेशक न अचेसि खेॾणु न अचेसि हलणु न अचेसि तॾहिं बि चाहत इहा हूंदो त साम्हूं वारे खे पूरो करे मां जीता साम्हूं वारे खे हाराया रांदि या गेम जे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे त मूंखे जीत मिले बसि मां कीअं बि मां खटिया बसि ॿियो कुझु बि न आहे इन करे जेकॾहिं चऊं कोई प्लेयर हुजे कोई अणॼाण खेॾे हिकु बिल्कुलु साम्हूं ॿियो ठीकु ठाक प्लेयर हुजे चङे नमूने असां मां बिल्कुलु ईअं हुजे जेको पतो ई न पए रांदि जो आर ई न ॼाणे पर हुनजी जीत इहा हूंदी जेको मेन प्लेयर आहे मां हिन खे पूरो करां मां पंहिंजे पाण खे जीत पाए ॾेखारियां तंहिंजे करे गेम जो मक़सदु हूंदो आहे जीत तंहिंजे करे थदड़ी ते जेको रांदि या गेम जो मक़सदु जुआ न हो थदड़ी ते गेम जो मक़सदु हूंदो त मां पंहिंजी ज़िंदगी में आहियां त ज़िंदगी खे जीत पाए करे वञा ज़िंदगी में कामयाबु थी करे अॻिते वधी करे वञा हाराए करे न वञा कुझु बणिजी करे वञा तंहिंजे करे इंसानियत ताईं पहुचणु पंहिंजे जीवन खे जीतण जो नालो हक़ीक़त में थदड़ी आहे पोइ जेकॾहिं असां जीत पातीसीं इंसान जो मान बणंदासीं जे जुआ में आयासीं तो सभु कुझु विञाईंदासीं तंहिंजे करे पते जो मक़सदु जुआ न आहे पर जीत आहे छाकाणि त कॉन्शियस करण जो ॾींहुं आहे पंहिंजो पाण खे बणाइण जो ॾींहुं आहे पंहिंजो पाण खे ठाहिण जो ॾींहुं आहे ऐं इन करे पाण सभु पर भाग्यशाली हो जो पाण सभु उन सचे साईं जी रहमतुनि में उनजी दामन में ऐं वरी अॼु विस्पति में विस्पति वैसे ई भाॻनि भरियो ॾींहुं आहे
छाकाणि त सभु जेके देवी देवताऊं जेके बि आहिनि संत महात्माऊं और सभु सचे साईं जो दर्शन करण सां मिलण जे लाइ उन सचे साईं जी रहमतुनि में ईंदा आहिनि, उनजी आशीर्वाद वठंदा आहिनि, उन सां ज़रूरु मिलंदा।